नाज़रीन, शिकारपुर वेझो लखी लॻे मार हाउस वज़ीराबाद ते ईद जे 3 ॾींहं बि ईद मुबारकुनि जो सिलसिलो जारी रहियो। शिकारपुर, लखी, मदेजी, खानपुर, गड़ियासीन, रखण, रुस्तम चक समेत ज़िले जे मुख़्तलिफ़ नंढनि वॾनि शहरनि तोड़े ॻोठनि मां सवनि जे तइदाद में मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻुवाणनि तोड़े वॾे तइदाद में शहरनि मार हाउस पहुची शिकारपुर मां वाहिद चूंडियल MNA शहरयार खान मार ऐं MPA आरिफ खान मार सां मुलाक़ात करे ईद मुबारक पेश कई। उन सिलसिले में फराज़ इम्तियाज़ शेख पिणु मार हाउस पहुची शहरयार मार ऐं आरिफ खान मार सां ईद मुलाक़ात कई। जी नाज़रीन, इन वक़्तु तव्हां लाइव ॾिसी रहिया आहियो मार हाउस वज़ीराबाद जा मनाज़िर, जिते MPA आरिफ खान मार ऐं MNA शहरयार खान मार शहरनि खां ईद मुबारकबाद वसूल करे रहिया आहिनि। शहरी वॾे तइदाद में वज़ीराबाद मार हाउस ते 3 ॾींहं बि जेको आहे उन्हनि जा मेला मतल नज़र आया। वॾे तइदाद में शहरी मार हाउस ते पहुची जेको MNA शहरयार खान मार MPA आरिफ खान मार खे मुबारकबाद ॾिनियूं ईद जूं। जी नाज़रीन, अवां ही लाइव मनाज़िर ॾिसो था वज़ीराबाद मार हाउस जा, जिते लखी वेझो वज़ीराबाद मार हाउस आहे, जिते MNA शहरयार खान मार ऐं MPA आरिफ खान मार इन वक़्तु मौजूदु आहिनि ऐं वॾी तइदाद में शहरी ऐं उन सां गॾोगॾु पूरे ज़िले मां मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां कही आयल चङा मुड़ुस मुआज़िज़ मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जा अॻुवाण जेके मार हाउस ते पहुतल आहिनि ऐं हिन वक़्तु मुबारकबाद ॾेई रहिया आहिनि मार साहिबान खे।